खिपरो मां अव्हांखे ख़बर ॾींदा हलूं त खाई थाणे जी डिंग स्टॉप ते क़ौमी अवामी तहरीक जे अॻवान रोशन अली मरी, उमर जुणेजो, जीए सिंध तहरीक जे अॻवान पीर बख्श मरी, तारिक मरी, अवामी तहरीक जे अॻवान मज़हर सिंधी, समाजी अॻवान मुमताज़ राजड़, अब्दुल हक मरी, न्याज़ मरी ऐं अब्दुल हमीद रिंद ऐं ॿियनि जी अॻवानी में डिंग स्टॉप जे मेन चौक ते हथनि में प्ले कार्ड खणी नारा हणंदे अॻवान मुतालबो कयो त खाई थाणे जे हद डिंग, हमीर फ़कीर, गज़ीनाबाद ऐं भिटभाइटी में मंशात जा अड्डा खाई थाणे जे SHO जी सरपरस्ती में हलन था। खाई पुलिस मंथलियूं वठी मंशात फिरोशन खे छूट ॾेई छॾी है। हर आए ॾींहुं नौजवान नस्ल तबाही जे तरफ़ वञी रहियो आहे। अॻवान वधीक चयो त असांजे नौजवान खे मंशात जा अड्डा न पर तालीम जी ज़रूरत आहे। हिननि वधीक चयो त हिन जदीद टेक्नोलॉजी जी दौर में हिन इलाइक़े में डिजिटल लाइब्रेरियूं हुजण जे बजाए थरे जा अड्डा हलन था। खिपरे तालुके में वधंदड़ बदअमनी ख़िलाफ़ IG सिंध, DIG नवाब शाह, SSP सांगड़ ऐं ॿिया इदारा फुल फोर नोटिस वठी मंशात ते कंट्रोल कराए। जेकॾहिं मंशात ते कंट्रोल न थियो त ॿिए मरहले में खिपरो, सांगड़ ऐं हैदराबाद ताईं एहतजाज कंदासीं। सोमरो 3D वॉलपेपर एंड PVC पैनल शॉप दे रहा है सबसे अच्छी सर्विस, बेहतरीन क्वालिटी के आला मयार वॉलपेपर और सीलिंग खूबसूरत डिजाइन और कलर्स में दस्तयाब है। हर किस्म के PVC वॉलपेपर्स और सीलिंग लगवाने के लिए हमसे राब्ता करें। हैदराबाद, कासिमाबाद, लतीफाबाद, जामशोरो, मीरपुर खास और सिंध के मुख्तलिफ शहरों में सर्विस मौजूद है। सोमरो 3D वॉलपेपर एंड PVC पैनल। राब्ता नंबर रंजन अली सोमरो 0333 370 2516, व्हाट्सएप 0333 370 7886। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।